अस्सलाम वालेकुम आबादगार दोस्तों, उम्मीद आहे सब ख़ैरियत सां हूंदा। आबादगार दोस्तों, मौसम जी सूरत हाल जे हवाले सां तव्हांखे थोरो ॿुधाईंदासीं। 2 तारीख़ खां या अॼु जेका पहिरीं तारीख़ आहे, पहिरीं तारीख़ खां वेंदे 4 या 5 तारीख़ ताईं सिंध में या पाकिस्तान जे 80% इलाइक़नि में 80% शहरनि में मौसमियात जी सूरत हाल इहा आहे त माना बारिशूं पवंदियूं। जेकॾहिं बारिशूं तमामु घणियूं तेज़ न आहिनि त उन्हनि में छा आहे जो तमामु घणो मतिलबु हवा जो तूफ़ान हूंदा, या जिते जेकॾहिं शदीद बारिशूं हुते ॻड़ा पइजी था सघनि, बर्फ़ माना इहे ओला जेके आहिनि बर्फ़ जा ओला किरी था सघनि, ख़ुदा न ख़ास्ता खेवण जा ठका या ख़तरनाक क़िस्म जा बारिश थी सघे थी। कुझु इलाइक़नि में घटि, कुझु इलाइक़नि में वधीक। इन हिसाब सां पंहिंजो ख़्यालु रखो। तव्हांखे कुझु इंस्ट्रक्शन ॾींदासीं जिन आबादगारनि जी कणिक हींअर तव्हां हार्वेस्ट कराए छॾी आहे, उन हवाले सां तव्हांखे इहो कोशिशि कयो त जेका तव्हांजी कणिक हार्वेस्ट थी वई आहे उनखे सुठे नमूने सां स्टोर कयो। पहिरीं ॻाल्हि त कणिक जॾहिं बि पाण स्टोर कंदा आहियूं त उनखे उस ॾींदा आहियूं, उनखे सुकाए करे पोइ। पर जेकॾहिं पाण मिसाल इनखे सुकाए नथा सघूं त इन में छा कंदासीं, जो असां कोशिशि करे इनखे इमीडिएटली हाली फ़िलहालु अंदरि कंदासीं गुदनी में, या जेकॾहिं अहिड़ी जॻह ते रखंदासीं जिते असांजो हिनखे मींहं जो पाणी वग़ैरह न लॻे। पोइ जॾहिं बारिशनि जो सिलसिलो ख़तमु थी वेंदो, इहो सिलसिले खां पोइ असां जेको आहे हिनखे असां कणिक जे पंहिंजी जेका मतिलबु इनखे उस ॾींदासीं, ऐं लाज़मी तौर उस ॾेई करे 5-7 ॾींहं 4-5 ॾींहं मुसलसल उस ॾेई करे पोइ इनखे स्टोर कंदासीं। इहा प्रैक्टिस लाज़मी करणी आहे। ऐं वणनि जे हवाले सां ॾिसूं था त हींअर बि असां जेकॾहिं पंहिंजे कैमरा खे थोरो कंहिं फ़सुल वारे पासे या वण ते रखंदासीं, या हींअर 1-2 मिंट मुंहिंजे तव्हां कपिड़नि ते ॾिसंदो, तव्हांखे इहो थ्रिप्स ॾिसण में ईंदो। ऐं तमामु घणो इन्हनि जो शदीद अटैक आहे। जीअं ई इंशा ताला असांजूं बारिशूं थींदियूं, थी सघे थो बिल्कुलु असांजो मौसम चेंज थी वञे। हीउ सिलसिलो हलंदो पियो। हाणे जेको आहे असांखे अॻिते अञा वॾा चैलेंजिस हूंदा। जीअं मिसाल हींअर गुड्डू कैनाल जो पाणी बंदि थी वियो आहे, इहे चैलेंजिस असांखे वरी पाणी जी शार्टेज जा, बारिशनि जा, मौसमियात जी तब्दीली जा इफेक्ट ईंदा। जन आबादगारनि जा वण मिसाल हींअर तव्हां अञा कोन पोखिया आहिनि। अॼु सुभाणे ते तव्हां जेकॾहिं नाड़ी करणु था चाहियो या चुंगी हणणु था चाहियो, उनखे गुज़ारिश आहे त काइंडली तव्हां पंहिंजे वणनि खे 2 ॾींहं स्किप कयो। जेके देरा तव्हांजा पिया आहिनि उनखे हाली फ़िलहालु स्किप करे छॾियो, ठीकु आहे। जेकॾहिं निकिरी था वञनि, बारिशनि खां अॻे निकिरी था वञनि, उहो अन्न तव्हां महफ़ूज़ कयो। पर जेकॾहिं नथा निकिरनि, हाली फ़िलहालु स्किप कयो। जेकॾहिं बारिश पइजी वई त तव्हांजो तमामु घणो नुक़सानु थी वियो, तव्हांजो बोह अन्न जेकॾहिं पुसी वियो त उहो नुक़सानु थींदो। इहे कुझु इंस्ट्रक्शन्स हुयूं, कुझु तरीक़ेकार हुआ जेके तव्हांखे असां ॿुधायूं आहिनि। तव्हां कोशिशि कंदा कयो इन्हनि बारिशनि खां, इन्हनि जी मौसमियात जी तब्दीली जे असर खां पंहिंजे पाण खे बचायो, पंहिंजे आसपास। ऐं कोशिशि करे सुठा जेके असांजा रिसोर्सिस सोर्स आहिनि, न्यूज़ जा सोर्स आहिनि, न्यूज़ जी एजेंसीज़ आहिनि, उन्हनि खे तव्हां फॉलो कयो ऐं मौसमियात जे हवाले सां पंहिंजे अपडेट रहंदा कयो। हाणे ही मौसम असांजी ज़राअत में जेॾो नुक़सानु थो ॾिए, ईअं ज़राअत में न, पर मौसमियात जी तब्दीली इंसान, जानवर ऐं ॿूटनि सभिनी खे नुक़सानु करे थी। उमेद आहे तव्हांखे वीडियो पसंदि आई हूंदी। हींअर सिर्फ़ु और सिर्फ़ु ही जेका बारिश आहे, जेके असांजा गिरासिस वारा क्रासिस आहिनि, जेकॾहिं कमांद बि असांजी गिरासिस में मतिलबु अचे थी, कमंद खां अलावा ऐं जेके असांजो जेके बि असांजो गिरासिस आहिनि, गाह आहिनि, उन्हनि खां अलावा ॿिया जेके बि हींअर फ़सुलु सब्जियूं वग़ैरह लॻनि, उन सभिनी खे नुक़सानु ॾींदी। तव्हां सभिनी वॾी महिरबानी, पंहिंजो ख़्यालु रखो। ऐं असांजी वीडियो तव्हांखे पसंदि थिए, लाइक एंड शेयर ज़रूरु कजो। थैंक यू सो मच।